मुझी ज़मानत सुभाणे थी वेंदी। मतलब त अॼु राति मूंखे हिन ज़ंदान में गुज़ारनी पवंदी। मां त वक़्त जी डोर में वहिड़जी वई आहियां। शायदि हाणे मुंहिंजी रूह जी आज़ादी मुमकिन न आहे। इहा आहे मोहबत जेकी दुनिया जी राहुनि जी रोलाक मोहबत, हिकु लाचार जे दर्द जी दास्तानी मोहबत, लावारिस लाश ते रोईंदड़ रस्ते वारनि जी मोहबत, दिल जी दरिया में गोता खाइण वारी मोहबत। जेकॾहिं इंसान जी ज़िंदगी में मोहबत हुजे त पोइ मजबूरी न हुजे। ए मोहबत तुंहिंजी ख़ातिर दर दर जे रुलियासीं, न बचासीं न मोयासीं, बस रोलाक थी रुलियासीं। बाबा साईं, ही डायरी मां नंबर मां खणी आई आहियां। अलमास जो आहे, तव्हां डायल कयो। अच्छा, नंबर ॾे। महिरनिसा तव्हां ॻाल्हायोसि। हेलो दे, तो अलमास से ॻाल्हाई न? जी जी, मां ई ॻाल्हायां थी। अलमास, मुंहिंजी धीउ किथे आहे? काॾे वेंदी? मूं वटि त आहे। घर में आहे? ऐं गिरफ़्तारी जी ख़बर? मां हुनजी कोर्ट मां ज़मानत कराए छॾी आहे। अल्लाह साईं, मां तुंहिंजी शुक्रगुज़ार आहियां। मां तुंहिंजा एहसान लाइ न थी सघां। न रो चाची, मरियम बिल्कुलु ठीकु आहे। मां पंहिंजी धीअ सां हाणे ॻाल्हाए सघां थी? फ़िलहालु तव्हां हुन सां नथा ॻाल्हाए सघो चाची। छो नथी ॻाल्हाए सघां मां पंहिंजी धीअ सां? चाची, हू कोर्ट खां अचण खां पोइ ॾाढी परेशान हुई ऐं डॉक्टर खां मशवरो करे हुनखे गोरी खाराई आहे। हिन महिल हू सुती पई आहे। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखंदो मुंहिंजी धीअ जो ख़्यालु रखजां। ठीकु आहे चाची, तव्हां परेशान न थियो। अल्लाह जो शुक्र आहे, को त आहे मुंहिंजी धीअ जी हिफ़ाज़त करण वारो। अदा साईं, तव्हां मरियम जे मथां कहिड़े क़िस्म जी FIR कटराई जो कोर्ट में हुनजी ज़मानत थी वई? FIR त ख़तरनाक इल्ज़ाम जी कटराई हुआमांसि, पर जेकॾहिं ज़मानत थी वई अथसि त हुन सां केस ते को फ़र्क़ु त कोन थो पए। पर असां ते फ़र्क़ु पए थो अदा साईं। जेकर हुनजी ज़मानत न थिए हा त हू ज़रूरु कमज़ोर थिए हा। असांजे इल्ज़ाम तहत हुन ते FIR कटराई हुई। इहो केस बि औरत जी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। पर मरियम घर छॾे बि बेसहारा न थी त पोइ ही एतिरो जल्दी ठाह कीअं कंदी? हाणे हुन सां कहिड़ो ठाह अदा साईं? हाणे हुनखे सज़ा मिलणु घुरिजे, संसार थियण जी। तोखे हिकु रूपोश जी हैसियत में लिकंदो ॾिसी करे मुंहिंजी दिलि कड़े थी शौक़त। ऐं तोखे बचाइण जे लाइ मूं मरियम ते FIR कटराई। पर छा अदा साईं? ही केस रुगो मरियम जे लाइ न, पर असांजे लाइ बि ख़तरनाक साबित थी सघे थो। त पोइ तव्हां मूंखे साहिबा जे क़त्ल जे इल्ज़ाम में फांसी ते चढ़ण जो हा? मां सभु कुझु विञाए सघां थो शौक़त, पर तोखे केतिरो विञाए सघां? तू त मूंखे पंहिंजी जान खां वधीक अज़ीज़ आहे।
त पोइ अदा साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे तव्हां मूंखे मायूस छो कंदा आहियो? मायूस थियण जी ज़रूरत न आहे यार। तुंहिंजे लाइ त मां ही केस साह जी आख़िरी हिरकी ताईं विढ़ंदुसि, पर मूंखे यकीन आहे त हिन केस जी नोयत जे करे मरियम सां को बि तालुक़ न रखण जे बावजूद हाकिम अली खान ऐं जलाल चिप करे न वेंदा। उन्हनि जा हथ बि त बदल कोन्हनि। बाबा साईं मरियम सां मूंखे का बि हमदर्दी न आहे, पर हिन हिदायत जी अहमियत कीअं थी जो असांजी इज़त जूं लीड़ूं लीड़ूं करे। जवाब जवाब इन सॼी हरकत जो ज़िम्मेवार तूं आहीं, सिर्फ़ तूं। बाबा साईं तव्हांखे त हर ॻाल्हि में मुंहिंजी ई ग़लती लॻंदी आहे, हर मसइले में मुंहिंजो ई ॾोह ॻोल्हींदा हो। मुंहिंजी रसवाई थी आहे, रसवाई उनमें तूं बराबरि जो शरीक आहीं, बराबरि जो शरीक। वरी त तूं पंहिंजी भेण खे मारण जी कोशिशि कई। उहो त मुंहिंजी गैरत जो मामिलो हो बाबा साईं। तूं पंहिंजनि हिननि ग़लतियुनि खे गैरत जो लिबास न पाराए। जेकॾहिं तूं पंहिंजी भेण ते हथु न खणी आ त हिन शफ़क़त ऐं हिदायत खे हिमत ई न थिए हा त हू असांजी घर जी इज़त ते हथु खणनि ऐं असांजी इज़त खे सरल बाज़ार नीलाम कनि। पर बाबा साईं हिदायत खे कहिड़ो वक़्तु पहुचे जो मरियम ते अहिड़ी तरह जा इल्ज़ाम लॻाए? इहो ई त मूंखे दुख आहे, इहो ई त मूंखे अफ़सोस आहे त हुनजो भाउ त बेवकूफ़ आहे ई आहे, पर ॿियो हिदायत बि ग़लति हरकतुनि ते लही आयो। बाबा साईं इहा हरकत करे हिदायत मुंहिंजो हिकु ॿियो टारगेट वधाए छॾियो आहे। हाणे मां बि ॾिसंदुसि त हिदायत मूंखां केसीं ताईं लिखंदो थो वते। जज़्बाती न थी जलाल, जज़्बाती न थी। हर झेड़े में, हर जंग में सिर्फ बंदूक ई हथियार न हूंदी आहे। थधो थी त पोइ छा अमन ऐं मुहबत जो पैगाम मोकिलिया उन्हनि ॾे? इहो कमु तूं मूं ते छॾे ॾे त मां छा थो कयां? जलाल तूं हिकिड़ो कमु कर, तूं हिदायत जे घर ॻोठ ई हुनजी वञण ते हथियार बंद माण्हू विहारे छॾ। मां ॾिसां थो त हाणे इहो हिदायत कीअं थो ॻोठ ॾांहुं वापसि अचे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।